ब्रेकिंग न्यूज़ आया से शेयर कई पिया। पीपल्स पार्टी जो सेनेटर डॉक्टर सिकंदर मंथरो लाडाणो करे वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो डॉक्टर सिकंदर मंथरो के पुट ज़करिया मंथरो के फ़ोन दुख जो इज़हार कयो आहे। वक्ती गवर्नर आगा सराज दुरानी, वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी, सेनेटर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां भी दुख जो इज़हार किया वियो आहे। पीपल्स पार्टी जो सेनेटर डॉक्टर सिकंदर मंथरो लाडाणो करे वियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद है। गाज़ी कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सेनेटर सिकंदर मंथरो लाडाणो करे वियो आहे। सिकंदर मंथरो अमेरिका के अस्पताल में ज़ेर इलाज हो, जिते अॼु लाडाणो करे वियो आहे। डॉक्टर सिकंदर मंथरो कैंसर के मर्ज़ में मुब्तला हुयो, जेको पहिरियां हिते कराची जी आगा खान अस्पताल में ज़ेर इलाज हो, जितां खेसि अमेरिका मुंतकिल कियो वियो हो। अॼु संदसि मौत की तस्दीक सूबाई वज़ीर इस्माइल राहू के तरफ़ां कई वई आहे। इस्माइल राहू जो चवणु आहे त डॉक्टर सिकंदर मंथरे जी केतिरे ई अरसे खां वठी तबियत ख़राब हुई। अॼु हू अमेरिका में लाडाणो करे वियो आहे। खेसि कैंसर जो मर्ज़ हुयो। ठीक है गाज़ी झंडेर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।